थाणो बुलाखान शहर में सब्जी, फ्रूट, गोश्त, मच्छी जी मार्केट न हुजण सबब हितां जा वापारी तोड़े शहरी तमाम घणी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। वापारियुनि जो चवणु आहे त मार्केट न हुजण सबब सॼो शहर बेतरतीब बणियल आहे। गंदगी जा ढेर लॻी वञनि था। रोड रस्ता सोड़ा हुजण सबब ट्रैफिक जाम थी वञे थी, जंहिं करे वापारियुनि तोड़े ख़रीदारनि खे तमाम घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हितां जे वापारियुनि ऐं शहरियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, असांजो मुतालबो इहो आहे त जेको सो जीअं थाणे बुलाखान शहर में जॾो नालो आहे तॾहिं सेटिंग सही न आहे। को किथे वेठो आहे, को किथे वेठो आहे। हिते तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे। शहर में अचण वञण जी तकलीफ़ आहे, गाॾियुनि वारनि खे तकलीफ़ आहे, पैदल हलण वारनि खे तकलीफ़ आहे। पहिरीं ॻाल्हि त सफ़ाई आहे, हिते बिल्कुलु निज़ाम आहे ई कोन। अगरि मार्केट हुजे त हुन मंदर सभु वेठल हुजूं, कंहिंखे परेशानी न थिए हा। इहा परेशानी असांखे त मार्केट ॾिनी वञे त बहितर आहे, हुन मसी हुजूं। और सां मुतालबु इहो त असांखे मार्केट ठाहे ॾींदा, असांखे ॾींदा था रोज़गार पंहिंजो करियूं बचनि जो। परेशानी त रोड जाम थियो थो वञे, गाॾियूं अचनि थियूं, परेशानी वॾी थी थिए। कैमरामैन राशिद नवाज़ मंगणार सगड़ इम्तियाज़ मंगणार, सिंध टीवी न्यूज़ थाणो बुलाखान।